सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़र रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा मोहतरम दोस्तों ऐं भाइरो, अल्लाह ताला जा लख एहसान जंहिं मालिक साईं तव्हां असांखे दीन इस्लाम सां नवाज़ियो, मुसलमान बनायो ऐं हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में पैदा फरमायो। ऐं अल्लाह ताला जा वॾा एहसान जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेके हक़ानी आलिम सबर आहे उन्हनि सां अल्लाह ताला असांखे जोड़ियो। क़ुरान मजीद में भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईअं फरमाए थो त तव्हां सचनि सां गॾु रहो। क़ुरान मजीद जेको आहे उहो क़यामत ताईं हूंदो, त इहे जेके सचा आहिनि इहे बि क़यामत ताईं हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे हुकुम ॾिनो आहे त इन्हनि जो साथ ॾियो। हिन टाइम में असांजा जेके आलिम सबर आहिनि हर लिहाज़ सां दीन इस्लाम जे लाइ जदोजहद कनि था। के वीचारा आहिनि जेके खानगाह जी सूरत में आहिनि, के मदारस जी सूरत में आहिनि, के सियासत जी सूरत में आहिनि। तव्हां ॾिसो था हिन टाइम में असांजो माहौल जेको सियासी आहे उहो केतिरो बिगड़जी चुको आहे ऐं इन सियासतदान न ई बिगड़ियो आहे। तव्हां ॾिसो था असां जी उमिरि मुंहिंजी काफ़ी आहे, असां नंढा हूंदा हुआसीं त न्याणी जे नाले चवंदा हुआ न्याणी निमाणी आहे, जंहिंजे पोयां तव्हांखे लाइबो हली ईंदी। उहे न्याणियूं जेके निमाणियूं हुयूं उन्हनि जो हाल इहो थियो आहे जो उहे कोरट ते आहिनि, अबो अमा जेके आहिनि उहे दाम पिटनि था, लड़नि था कनि, रोअनि था, पर उहा चए थी त सभु कुझु मुंहिंजो जेको आहे उहो हीअ आहे ऐं मां इन जी आहियां, इहो मुंहिंजो आहे, तव्हांखे मां सुञाणा ई नथी। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न इहे सभु जे सभु असांखे सियासतदान आहिनि असांजे घाटे में हयूं आहिनि। न त मुस्लमान जेको हुयो उनजी त पुराणी तरबियत थियल हुई, उहो भली निमाज़ न बि पढ़ंदो हुजे, पर इन्हनि मामलनि में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुनखे साफ़ ऐं पाक रखियो। शरई किताबनि लिखियो आहे त ज़िना कुफर खां बि वॾो ॾोह आहे, छो त अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम ॿ अहिड़ा नबी आहिनि जंहिंजूं घर वारियूं जेके हुयूं काफ़िरा हुयूं, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे पाक दामन सॼो आहे त इन बुरे कम खां अल्लाह ताला हुनखे पाक रखियो हो। तफ़सील लिखियो आहे त मुआशरे जे लिहाज़ सां ज़िना कुफर खां बि वॾो ॾोह आहे ऐं हिन टाइम में इहे ॻाल्हियूं जेके आहिनि हिनखे रवाज ॾिनो थो वञे। किताब आहे हुनजो नालो आहे अरमगान हयात, हिकिड़े वकील जो लिखियलु आहे। उन वकील लिखियो आहे त मां अक्सर करे इन जोड़े जो वकील रहियो आहियां, कॾहिं जेको पढ़ाइण में, कॾहिं वरी विड़ी पवनि त वरी छॾाइण में। पोइ हुन लिखियो आहे पंहिंजी किताब में 70 सुफ़े ते त मां बहैसियत वकील इन ॻाल्हि ते पातो आहियां त जेके कोर्ट में निकाह थियनि था उहे 99% नाकाम आहिनि, माना जेकर 100 थियनि था त 99 टुटनि था, वरी हिकिड़ो बचे थो। पोइ लिखो त हिनखे टुटण बि खपे, छो त अबे अमा जी नाफ़रमानी, इस्लाम जे ख़िलाफ़ ऐं अख़लाक जे ख़िलाफ़ जेके ॻाल्हियूं हूंदियूं उहे जेके उहे बुरियूं ई थींदियूं, उहे ख़राब ई थींदियूं। इन फहाशी खां बचाइण जे लाइ ही जमात इन्हनि कानूनी इस्म में जेके आहिनि इन्हनि खे कानून साज़ी करण जे लाइ ही असांजी जमात जेका आहे वीचारी जदोजहद करे थी पई। तव्हांखे मालूम हूंदो त अॻु में जॾहिं असांजा थोरा हूंदा त उनखे टंगो टाली करे बि कढंदा हुआ इस्म पिणनि मां। अल्लाह ताला जी महिरबानी आहे, हाणे जमात काफ़ी आहे। त ख़ासि असांजा सिंध वारा जेके आहिनि न उहे अञा कुझु सुस्त आहिनि, ॿियनि में माशाअल्लाह जमात असांजी मज़बूत आहे। सिंध वारा बि कोशिशि कयो त ही जेके सचा आहिनि उन्हनि जो साथ ॾियो, उन्हनि सां गॾु रहो। अल्लाह ताला खे सुवालात मूंखे तव्हांखे सभिनी मुसलमाननि खे हिन आलमनि सां गॾु रहाईंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, नबी साईं फरमायो त जेको जंहिंसां मुहबत कंदो क़यामत जे ॾींहुं गॾु उन सां उथंदो। त हिन सां मुहबत कयूं। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।